बैतन जो बहर बरथी वियो हाजीनू मितवा साहिब जो जीअ झोरींदड़ विछोड़ो। भुज कच्छ जे इलाइक़े जे ख़ूबसूरत लेखक अनवर समय जे कलम जी खुशबू भुज कच्छ बनी जे ॻोठ सेणी याडू खां लुकमान मितवा जे उमाणियल तहरीर ऐं इन तहरीर लाइ मूंसां तावन कयो आहे सिंध जे भलोड़ लेखक लाड़ पटन जे ख़ूबसूरत शाइर ऐं बरख एडिटर भा अली हसन माहिरी। आख़िरी सफ़र जो आगाज़ थींदो मौत सां, माण्हू जो नाम बदिलबो थियण फौत सां। 11/2/2022 जुमे जो भलारो ॾींहुं आकाश जे ओटुनि में उभरियो हो ऐं हवाऊं सोगवार थी वियूं हुयूं। मुंद जा मिज़ाज बदिलजी विया हुआ ऐं भुज कच्छ जे कजलाती पटन ते कारी रात जहिड़ा अहसास छांइजी विया हुआ। ऐं सच त बशीर भा अॼु बैत बूठा पिया लॻनि ऐं कलम कोमाइजी वियो आहे। पना पाणी मां निकिरंदड़ पोपरनि जा मुंहिंजी अखियुनि अॻियां फतकण लॻा आहिनि। ऐं सच इहो आहे बशीर भा त अॼु सेणी याडू में सुञ रुञ थी वई आहे। वणनि मां दाहूं निकिरी वियूं आहिनि। अॼु कबूल जी दिलि काबू में न आहे। अॼु अमीर दीन जूं अखियूं सावणी वसकार जीअं पियूं वसनि। अॼु मामू हाजी अहमद हंझूं हारे वेठो। अॼु लुकमान जा लुड़क नथा पियनि त अॼु अमड़िन अदिन खां ओछकारूं बि नथियूं झलजनि। अॼु वरीन जो वेड़ो वीरान थी वियो आहे। अॼु रोशन अॼु संदन दोस्तनि यारनि ऐं संदन प्यारनि जे दिलनि जी धड़कन तेज़ थी वई आहे ऐं अंदरि छियूं छियूं थी वियो आहे बशीर भा छो त अॼु बनीअ जो ॿाॿियो पखी हाजी नूंहं उॾरी मुदामी माग हलियो वियो आहे। पन पको पट पियो पेई पन पचार सुरन सथिया सावक छॾियाऊं सुक न थी सार पालूं द्रासे पालार मूर न मोरिया मुल्क में। अॼु पन सावक छॾे पची ऐं पट पइजी चुको। उहो हाजी नूं मितवा जेको हिकिड़ो फ़क़ीर मन ऐं मोहबतिल माण्हू हो, जेको मुतक़ी मोज़न इमाम पुण हो, जे सॼी ॼमार सादाई ऐं फ़क़ीरी में गुज़ारे छॾी। अंग लठ सने ढिघे कद बुत सां खाॿे साॼे खां कन तां लटकियल साधू सिंधी पटको, कॾहिं गोॾ ऐं गंदी त कॾहिं वरी शलवार ऐं कमीस। महिमान नवाज़ सखी ऐं पाण बनी पुछ में नाले वारे अदीब पुण रहिया। पाण ज़िंदगी में केतिरा ई बैत वायूं गीत गज़ल लिखियाई जिन मां सिंधी बैतनि में संस हिकु किताब माण्हुनि जे मुल्क ते शाया पुण थी चुको। उन ई किताब जी कंपोज़िंग मानवारे साईं मोहतरम कलादर मुतवा साहिब कई आहे ऐं अञा बि ॿिनि किताबनि खां वधीक मवाद छपाई जी अख खां ओझल डायरी जे वर्कनि में महफ़ूज़ रखियो आहे। अवाम सां कीअं मुखातिब थीजे, मच कचहरियूं कीअं सजाइजनि, इन्हनि सॼे फन में महारत रखंदड़ हाजी नूंहं कचहरियुनि में लखें दिलियूं ऐं हज़ारे राज राणा पाण छिके वरिता। उहो हाजी नूंहं मितवा जंहिं लाइ अॼु बि मस्जिद जो दर ऐं लाउड स्पीकर इंतज़ार पिया कनि त मुंहिंजो महबूब बांगो अची कॾहिं बांग ॾे। पर हाणे मस्जिद जे दरमान हाजी जो अचणु थींदो ऐं नई वरी पंजनि वक़्तनि मां कंहिं वक़्तु लाउड स्पीकर तां संस आवाज़ में बांग ॿुरंदी, छो त पाण उन राज राही थी चुका आहिनि जितां केर बि मोटी न आयो। कटे ॾींहं कटार विया विरागी निकिरी, हाणे तिन पटन ते पई तिन जी थिए पचार। वेढ़ा ऐं वल्हार विया सुञा करे सुपरी। रब पाक जी ज़ात ते पूरो यकीन रखंदड़ हाजी नूंहं मितवा ख़ुदा जो ख़ौफ़ कंदो हो ऐं ख़ुदा जे कलाम सां संस दिलि हुई। मस्जिद सां नातो ॻंढ रहियो ऐं हू तिलावत कलाम पाक कंदो रहियो। हुनजी शाइरी में बि हिकिड़ी इबादत हुई। हू आरज़ी इंकसारी सां परणहार खां पिनंदो हो। हा ईअं ई ख़ैर ऐं बरकत लुड़क लाड़े घुरियल संस दुआउनि में इलाही रंगला था। अलाह पाक पंहिंजे अणखुट नेमतुनि जे ख़ज़ाने मां हाजी साहिब खे 4 पुट ऐं 2 न्याणियूं अता कयूं। उहो हाजी नूंहं मितवा जॾहिं आऊं 3 बजे वारी ॾुहाई करे असर वारी नमाज़ पढ़ी लठ खणी पंहिंजे माल खे काए पंहिंजी बनी में पहुचंदो हुअसि त मूंखे पक थी वेंदी हुई त इजो थी हाजी जी कॉल अचे ऐं पोइ टच मोबाइल जी घंटी वॼंदी हुई। मूंखे पक थी वेंदी हुई त हाजी जी कॉल अची वई ऐं पोइ सलाम वारींदे भाइटा अनवर चई ॾींदो हो। पोइ कलाकनि जा कलाक कचहरियूं हलंदियूं हुयूं ऐं हू पंहिंजा बैत शाइरी ॿुधाईंदो हो, वरी सम्झाईंदो हो ऐं आउं बि पंहिंजी टुटल फिटल शाइरी
खेसि ॿुधाए इस्लाह कराईंदो हुअसि। हुन सां हज़ार यादगिरियूं ऐं हज़ारनि दिलनि जा रिश्ता अॼु बि जुड़ियल आहिनि। मूंखे हुन इहो बि चयो हो त अनवर भाइटा यार हाणे पीरी थी वई आहे, बेसर बि थी वई आहे। ॿिनि किताबनि जेतिरो मवाद विसरी वियो अथमि। जेको विसरियो सो छुटो, पर हाणे कुझु तूं मूंखे लिखी ॾे। जेके नवां बैत लिखां पियो से तूं लिखी ॾे। आउं बि लिखी पींदो आहियां, पर सिंधी में मुंहिंजी एतिरी राइटिंग सुठी न आहे। हाणे साफ़ नथो लिखी सघां। उन ॾींहं खां पोइ मूं हाजी साहिब जी शाइरी फ़ोन कॉल वसीले लिखणु शुरू कई। हाजी साहिब कॉल ते चवंदा हुआ, आउं नोट पैड एप्लीकेशन में लिखंदो रहंदो हुअसि ऐं पोइ घणो कुझु मवाद लिखी वरितमि ऐं काफ़ी बैत रिकॉर्ड कया ऐं ज़िराक्स कापी करे हिकिड़े दोस्त खां हाजी साहिब वटि मोकिलियमि ऐं उहे अॼु मूं वटि बि संभालियल आहिनि। भटाए सरकार जा बैत मौलवी हाजिमंद मलाह जे हर्फ़ तजनीसी शाइरी ॿुधंदे ॿुधाईंदे अयान मुतवाब साहिब साथ में साथ ॾींदो हो। असांजी पहिरीं मुलाक़ात हिकिड़े ॻोठाणे मक़ामी नंढे बनीअ जे ॿाॿियनि जा ॿोल जे नाले मुशाइरे में थी, जेको मुशाइरो असांजे कच्छ जे ॾाहे ॾात धणी लेखक मोहतरम कलातर मुतवा साहिब जे संस्था में बनी सिंधु सेवा संघ तरफ़ां रखियल हो। जंहिं मुशाइरे जी कंपेयरिंग डॉक्टर महादेव लोहाणा साहिब करे छॾी ऐं शाइरी खे 4 चंड लॻाए छॾिया। प्रोग्राम में शुरू थियण खां कुझु पल पहिरीं आउं ऐं मुंहिंजो दोस्त अयान मुतो गॾु वेठा हुआसीं। तेसीं अचानक हाजी साहिब जो अचणु थियो। आउं उथियसि, सलाम विराईंदे चयमि, हाजी साहिब मां अनवर। चई, अच्छा मुंहिंजो महबूब यार अनवर तूं आहीं? चयमि, जी हा। पोइ त गले मिली पिया हुआसीं, वॾो प्यारु ॾिनो हुआईं। असां सभिनी प्रोग्रामनि में पंहिंजी शाइरी शामिल तख़लीक़ूं कयूंसीं, पर जॾहिं हाजी साहिब बैत पढ़णु शुरू कया त पिंडाल में रौनक़ूं बदिलजी वयूं। ताड़ियुनि जा ठका वाह वाह ऐं वाह हाजी वाह जा आवाज़ गूंजण लॻा हुआ। बसि उहा मुंहिंजी पहिरीं आख़िरी मुलाक़ात हुई। न वरी कॾहिं न यार ॾांहुं मुंहिंजो वञणु थियो ऐं न ई वरी कॾहिं हू मूंखे किथे नज़र आयो। हिकु शख़्स ज़िंदगीअ में अहिड़ो असरु करे वियो, हिकिड़ी झलक सां रोशन दिलि जो शहर करे वियो। हींअर 11/2/2022 जुमे जे भलारे ॾींहुं पाण असर वारी निमाज़ पढ़ी टाणे भाइरनि ऐं भाणेजनि सां रिहाणियूं करे निमाज़ अदा करणु वियो हो ऐं पोइ पाण तयम कयाई ऐं संस भाणेजे लुकमान चयो, मामा ॿिया विसूं पिया कनि, तूं तयम पियो करी। हाणे त सियारो हलियो वियो आहे त पाण चयईं, अॼु जुमे जो ॾींहुं हो, तर कयमि सो थधि लॻी आहे। ऐं पोइ सुनत पढ़ी कुझु लम्हा क़ुर पाक जी तिलावत कयाई ऐं पोइ इमामत करे असर वारी नमाज़ पढ़ियाऊं ऐं पोइ वरी मस्जिद खां ॿाहिरि निकिरंदे खीसे मां कंघी कढी ॾाढ़ी मुबारक खे कंघी ॾियणु लॻो हो। तॾहिं संस भाणे जे अमीरदीन मज़ाक कंदे चयो हो त मामा अॼु त सफ़ा तयारु पिया थियो। त चयईं, हा यार, वरी अलाए त वारनि खे कंघी ॾियणु नसीब थिए बि अलाए न। अधु पंध में भाउ वरींद गॾु थियो हो ऐं मुर्की भाउ खे गले लाथो हईं ऐं चयो हईं त ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ऐं भाउ जी हंज में लेटी पियो हो ऐं पोइ हुन हमेशह लाइ अखियूं बंदि करे छॾियूं हुयूं। सांझ लड़ीअ जो 7:30 मिंटनि ते जनाज़े निमाज़ अदा कई वई हुई। हज़ारे परस्तार मिट माइट अज़ीज़ क़रीब आलियूं अखियूं खणी अची संस जनाज़ निमाज़ में शामिल थिया हुआ। ज़ारो कतार उछगारूं हुयूं ऐं पोइ हू उन पार हलियो वियो बशीर भाउ, जितां केर बि मोटी न आयो। कई आया, कई ईंदा, कई विया, कई वेंदा। आख़िरी सफ़र जा आख़िर अनवर सभु मुसाफ़िर थींदा। बसि धणी दर दुआ इहा आहे त रब पाक मरो महाजी नूह मुतवा खे जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता फरमाए ऐं आख़िर में कलम बंदि कंदुसि भेटाए सरकार जहिड़नि सिटुनि ते त अॼु न ओता कुन में तालिब तमारीन आदेसी उथी पिया मड़ियूं मुंहुं मारीन जे जेके जियारीन से लाहौती लड़े विया।